अस्सलामुअलैकुम दोस्तों। किंग ऑफ कराची सिंधी गीतन जो मशहूर फनकार सूफन अली अबड़ो बंगला ये गाड़ी सब तेरा है जाना। सूफन अली अबड़ो केर आहे ऐं किथां जो आहे? सूफन अली अबड़े के एतरी शोहरत छो ऐं छा जे करे मिली? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंधी गीतनि जो ऐं पुराणे वक़्त जो यकतारे ऐं चपड़ी जो मशहूर फनकार सूफन अली अबड़ो। सूफन अली अबड़े फनकारी की शुरुआत 2006 खां कई। तंहिं वक़्त आइडियो कैसेट जो दौर हो सिंध में। सूफन अली अबड़ो उन वक़्त जो फनकार है। सूफन अली अबड़े जो पहिरियों एल्बम भी 2006 में रिलीज़ थियो। सूफन अली अबड़े फनकारी की शुरुआत प्राइमरी स्कूल खां कई। सूफन अली अबड़ो 3 दर्जे में भी शायरी की सिख्या वठंदो हो। उन वक़्त शायरी में सूफन अली अबड़े जो उस्ताद मुश्ताक बुखारी हो, लोंगाणी शरीफ वारो। उन खां पोइ सूफन अली जो शायरी में उस्ताद ऐं गॾु शायरी कंदड़ ज़मान मारफानी आहे, जेको सूफन अली अबड़े जो मासात पिणु आहे। सूफन अली अबड़े जो अबाणो ॻोठु आदिल खान मारफानी आहे, जेको ॻोठु तालके गढ़ी यासीन ज़िले शिकारपुर में वाक़िअ आहे। सूफन अली अबड़ो 2017 में उतां लॾे वञी कराची वेठो। हिन वक़्तु सूफन अली अबड़े जी रिहाइश कराची सचल ॻोठ में आहे। सूफन अली अबड़े जी तालीम BA आहे। हूअं त सूफन अली अबड़ो 28 खां मथे एल्बम कया, पर उनखे शोहरत आज़ाद प्रोडक्शन खां मिली। सूफन अली अबड़े जो पहिरियों गीत आज़ाद प्रोडक्शन में रिलीज़ थियो। इन गीत खां पोइ सूफन अली अबड़े खे सिंध में काफ़ी शोहरत मिली ऐं सूफन अली अबड़े जो ॿियो मशहूर गीत भी आज़ाद प्रोडक्शन में ही रिलीज़ थियो। सूफन अली अबड़े के शोहरत जी बुलंदियुनि ते पहुचाईंदड़ आज़ाद प्रोडक्शन आहे, जितां सूफन अली अबड़े के हिकु नई सुञाणप मिली। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नई वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।